वज़ीर आज़म जी सदारत हेठि पाणी मामले बाबति इजलास बिना नतीजे ख़त्म थी वियो। सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त वॾे फोरम ते बि पाणी जी विरासत जो फ़ैसिलो न थी सघियो। वज़ीर आज़म चयो आहे त पाणी बाबति फ़ैसिलो अॼु कंदुसि। वज़ीर आज़म सिंध में पाणी जी खोट में सिधी रीत मुलवस आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि मुल्क में पाणी जी खोट ऐं सिंध जी शिकायतुनि बाबति इजलास थियो। इजलास में इरसा चेयरमैन सिंध ऐं ॿियनि सूबनि जे नुमाइंदनि शिरकत कई। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में पाणी जी खोट बाबति सिंध जी शिकायतुनि जो जाइज़ो वरितो वियो। इरसा चेयरमैन वज़ीर आज़म के पाणी जी सूरत हाल बाबति ब्रीफिंग ॾिनी। हुन सिंध जे आपाशी खाते जे वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त सिंध में पाणी जी खोट में वज़ीर आज़म सिधी रीत मुलवस आहे। वफ़ाक़ तौसां पंजद लिंक केनाल बंदि करण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। इस्लामाबाद में वज़ीर आज़म इमरान ख़ान सां मुलाक़ात खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सुहेल अनवर सियाल चयो त सिंध खे हिसे जो पाणी ॾिनो वञे, अनारकी न पखेड़ी वञे। पाणी जे मसइले ते सियासत न पिया कयूं। पाणी सिंध जो हक़ आहे। हुन चयो त बलोचिस्तान खे अहम मीटिंग में न सॾायो वियो। अहम मीटिंग में मुआहदे ते फ़ैसिलो न थियो ऐं फ़ैसिलो अॼु ताईं मुलतवी कयो वियो। हुन चयो त वॾे फोरम ते बि पाणी जी विरासत जो फ़ैसिलो न थी सघियो। वज़ीर आज़म चयो त पाणी वारे मामले ते अॼु फ़ैसिलो कंदुसि। सूबाई वज़ीर चयो त वॾी महिनत खां पोइ वज़ीर आज़म वक़्तु ॾिनो। इजलास बि बिना नतीजे ख़त्म थी वियो। इजलास में पाणी मसइले जो को बि हल नाहे निकितो। हुन चयो त सिंध में पाणी जी खोट जो मसइलो उथारियो त नेब नोटिस उमाणियो आहे।